बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ किस्त नंबर 66 कल्ह तव्हांजी ख़िदमत में पेश कईसीं। अॼु उन जी किस्त नंबर 67 सां तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। कल्ह की किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त सौदागरज़ादो ऐं हुन जो दोस्त सौदागरज़ादो अबुल हसन ऐं हुन जो दोस्त अली ईरान जो जेको हो, उन्हनि खे ख़लीफ़े हारून रशीद जी मंज़ूर नज़र बानी जेका आई शमसुन नहार, उन पाण वटि घुरायो हो। हिननि जे कचहरीअ हलंदे ख़लीफ़े जो माण्हू अची वियो त या तूं अचु या मां अचां। हिन जेको आहे सो हिननि खे आथत ॾिनो त तव्हां परेशान न थियो, तव्हां परेशान न थियो। हिन घर त अॻई हुननि जे करे हिन सिंगारे छॾियो हो। महिल त अॻई कमिरो जेको हिन जो हुयो उहो सिंगारियल हुयो, पर वरी नौकिरनि खे ॿियनि ॿारनि खे घुरायूं त कमिरे जी सेटिंग कयो जो ख़लीफ़ो अचे थो। कुझु टाइम खां पोइ इन अमीरुल मोमिनीन ॾे न्यापो मोकिलियो त हर क़िस्म जी मुकमिल तयारी करे छॾी अथऊं, कमिरो आरास्त आहे, हाणे तव्हांजो इंतज़ारु आहे। हेॾां नौकरनि खे मोकिलियईं अमीरुल मोमिनीन ॾे, पाण हिननि वटि आई, हिननि खे लिकारे विहारियो हुई, हिननि ॾे आई। हिननि खे चई त हाणे दिलि त मुंहिंजी घणी पई थिए त कचहरी कजे, पर हाणे ख़लीफ़े जो ओचितो ख़लीफ़े जो हुकुम अची वियो आहे, तंहिंजे करे फ़िलहालु मोकिलाइणी आहे। छो जो ख़लीफ़ो अचे थो। हिननि हिक ॿिए खां मोकिलायो। हिननि बि हिन खे चयो त ठीकु आहे, को मसइलो न आहे, ख़लीफ़ो अचे थो, तूं ख़लीफ़े जी आजा कजां, ख़लीफ़े खे महसूसु न कराइजां। हिननि जी इन ॻाल्हियुनि हलंदे हिकिड़ी बानी आई, उन अची चयो त अमीरुल मोमिनीन जा ख़ासि ग़ुलाम जेके आहिनि उहे बि अची चुका आहिनि, माना हाणे पाण पोइ अचण वारो। हिन हिकिड़ी कनीज़ ख़ासि हुअसि, उन खे चई त अबुल हसन ऐं हिन सां गॾु जेको दोस्त आहे हिननि खे बाग़ जे उते बि कमरा हुया, बाग़ में अंदरि, फ़िलहालु उते मथे वठी वञी, छजहरीअ ते हिननि खे मथे वठी वञी, उते वञी विहारियनि। पोइ जेॾी महिल ऊंदहि थिए त हिननि खे कंहिं अटकल सां था ॿाहिरि कढनि। कनीज़ हिननि ॿिन्ही खे वठी उते बाग़ में हिकिड़ी छजहरी, उते वञी हिननि खे विहारी। हे उतां बाग़ खे ॾिसनि पिया, माण्हुनि खे बि ॾिसनि पिया। घड़ी गुज़री ॾिठनि त ख़लीफ़ो अचे थो। ख़लीफ़े जे अॻियां अंदाज़नि 100 ग़ुलाम हुया, हथनि में तलवारूं, उन्हनि सां गॾु 20 कनीज़ूं हुजनि, भलनि वेस वॻनि सां, हर हिक जे मथे ते ताज हुजे, उन कनीज़ुनि जे ताज मथे ते, उन में बि याकूत ऐं जवाहरात लॻल हुया। ख़लीफ़ो जे विच में उहे कनीज़ूं चइनी तरफ़नि खां, अॻियां वज़ीर मसरूर ऐं ॿिया ख़ासि माण्हू, हिननि जो क़ाफ़िलो हलंदो पियो। शमसुन नहार बि ॾिसे पई
ऐं हेॾां हिननि बि उतां ॾिठो। शमसनहार जेॾी महिल ॾिठो त वेझो पहुता त शमसनहार उथी दरवाज़े ते आई, अची हिननि जो इस्तक़बाल कयईं। ख़लीफ़े खे वठी आई, तख़्त हुजे तख़्त ते अची ख़लीफ़े खे वेहारी। ख़लीफ़ो तख़्त ते अची वेठो। कनीज़ूं ख़ासि जेके हुयूं उन्हनि शमाऊं ॿारणु शुरू कयूं, शमाऊं ॿारनि, ख़ुशबू ॿारनि। बादशाह सां गॾु जेके कनीज़ूं आयूं, बादशाह उन्हनि खे वेहण जो हुकुम ॾिनो। सभु को पंहिंजे पंहिंजे जाइ ते वेठो। शमसनहार जेका हुई उहा ख़लीफ़े जे पासे में, ख़लीफ़े सां कचहरी करणु। हेॾां हिननि जी कचहरी हले पई, होॾां अबुल हसन ऐं अली जेके हुया उहे बि सभु कुझु ॾिसनि पिया, पर ख़लीफ़ो उन्हनि खे न पियो ॾिसे। ही लिकी पिया ॾिसनि पिया त ख़लीफ़ो शमसनहार सां ॾाढा भोग पियो करे, इज़त वारा। हिते ख़लीफ़े हुकुम कयो त महल जा जेके बि दर दरियूं उहे सभु खोले छॾियो, शमाऊं जलाइनि, ॿारियनि। तव्हां त जेको महल हुयो, महल त अॻई रोशन हुयो, पर ईअं सम्झो ॾींहुं थी। नौकर पीअण जो सामान खणी आया, सोना थांव हुजनि, सोने चांदीअ जा थांव, उन्हनि में भरे भरे ख़लीफ़े खे ॾियनि पिया। ख़लीफ़ो पाण बि पिए पियो, हिनखे बि प्यारे पियो। हेॾां अली बि ॾिसे पियो। अबुल हसन ते त कुझु को फ़र्क़ु न पियो पए, पर अली जो इहो सम्झ त साहु मांदो पिए थो। हिन अबुल हसन खे चयो त यार ॾियूं था ख़लीफ़े जो या कंहिं माण्हूअ जी असां ते नज़र त पइजे, पर असुलु ॻाल्हि इहा आहे त मूंखे तुंहिंजो थो ॾिजे, छोजो तूं बेगुनाह थो। जेकॾहिं फाथासीं त तूं बेगुनाह मरी वेंदो। भला मां जे मुड़ुसि, हाणे मूंखे त हिन महिल लालच आहे, तूं त मुंहिंजे करे थो फासी। त दुआ आहे अलाह साईं असांखे हितां कढे। हे ॿई ॾिसनि पिया। ख़लीफ़े हुकुम कयो हिनखे कनीज़ुनि खे ॻाइण जो, राग नाच शुरू थी वियो। हेॾां शमसनहार उनजो बि सॼो साह टंग होॾे हुयो, ख़लीफ़े सां ॻाल्हाई पई, पर ईअं सम्झ त ॼण बोतो हुते पियो हुउसि, बाक़ी हुनजो रूह त होॾे। ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ईअं किरी बेहोश थी। कनीज़ूं आयूं, हिनखे उथारे। हेॾां अली बि ॾिसे पियो, अलीअ जो ॾिठो त अली बि बेहोश थी। हिकिड़ी कनीज़ जेका हिननि खे मथे छॾे आई, उहा आई, उन अची हिननि खे चयो त हलो हितां हलो, जल्दी कयो, छोजो माहौल अहिड़ो थी वियो आहे, असां पाण परेशान थी विया आहियूं, त किथे राज़ आउट न थी वञे। ख़लीफ़ो या ख़लीफ़े जो माण्हू तव्हांखे ॾिसी न वञे, जल्दी तव्हां निकिरो, न त सभिनी जो मौत यकीन। अबुल हसन चयसि हलूं त, पर हे किरियो पियो आहे, हिनखे कीअं थियो, हे त मूंखां खजंदो बि कोन्हे। कनीज़ हुन ते मुंहं ते अर्के गुलाब हारियो, हिनखे होश आयो। हाणे अबुल हसन हुनखे उथारे पंहिंजे कुल्हे ते टेक ॾेई ऐं हेठि लथो। थोरो अॻिते हलिया, हिकिड़ो नंढो दरवाज़ो हुयो, कनीज़ उहो दरवाज़ो खोलियो। अबुल हसन ऐं अली ॿई हाणे बाग़ खां ॿाहिरि निकिता। हे जीअं ॿाहिरि निकिता, हिन ॾिठो त दजला दरिया उते अची निकिता, माना बाग़ खां जीअं ॿाहिरि निकिता, दजला दरिया जे किनारे ते हिकिड़ी चौकी उते अची वेठा। हे जीअं उते पहुता त हिननि सां गॾु हुआ जेका कनीज़ हुई, उन कनीज़ ताड़ी वॼाई। कनीज़ ताड़ी जो वॼाई त घड़ी कान गुज़री त हिकिड़ो माण्हू नंढड़ी ॿेड़ी काए उते अची पहुता।
हिन कनीज़ हुनखे चयो त हिननि ॿिन्ही खे खणी ऐं परी कपर टपाए। हे ॿई ॿेड़ीअ ते वेठा, ॿेड़ी हलाइण लॻो, ॿेड़ी हले पई, हे बाग़ खां परे पिया थियनि। अली हसरत भर नज़रुनि सां ख़लीफ़े जे महल खे, बाग़ खे ॾिसे पियो, दिलि में ख़ुदा हाफ़िज़ पियो कई। कनीज़ चयसि त जेतिरो जल्द चई ॿेड़ी खे तकिड़ो हलाए, इन्हनि खे उते पिया। कनीज़ बि हिननि सां गॾु ॿेड़ीअ में वेठी, ॿेड़ी वारे ॿेड़ी तेज़ हलाइणी शुरू कई, जल्दी अची ॿिए किनारे पहुता। जेॾी महिल ॿेड़ी ॿिए किनारे पहुती, हे ॿई लथा। कनीज़ हिननि खे चयो त बसि मुंहिंजी हद हिते ख़तमु आहे, मां जेकर तव्हांखे ओॾे बि छॾे अचां, पंहिंजे घर वटि बि छॾे अचां, पर न, मुंहिंजो पोइते साहु टंग लॻो पियो आहे त पोइते अलाए छा थियो। तंहिंजे करे बसि बाहिफ़ाज़त तव्हांखे मां हिते पहुचायो, हाणे मां वञा। उहा साॻी ॿेड़ीअ ते वापसि वई हली। अली सफ़ा साणो लॻो पियो हुजे, हलणु कोन पियो पुॼेसि, वेही रहियो ज़मीन ते। अबुल हसन हिनखे चयो त यार हिकु छा थो करीं, थोरो होश त कर, ॾिसींदो राति थी वई आहे, दरिया जे कप ते रस्तो बि ॾिसींदो, भला को फोरू न अचनि, को ठग न अचनि, को नुक़सानु न पइजी वञे। तंहिंजे करे हिमत कर त हितां निकिर। थोरो अॻिते हलिया, अबुल हसन उतां जो सौदागर हुयो, कारोबार हूंदो हुउसि, हिन जा उते उन इलाइक़े में कुझु दोस्त रहंदा। ॾिठई त अलीअ खे बि हलणु पुॼे कोन थो, हिते हिनखे ज़हन में अची वियो हिन जो दोस्त हुते वेझो, उन गलीअ में हिकिड़ो दोस्त हो, उनजो घर हो, एतबार वारो दोस्त हुयुसि। वञी उन जे दर ते पहुता, दर खड़काई, पोइ ॿाहिरि निकितो, मिलियो हिननि सां, हिननि खे अंदरि पंहिंजे घर वठी। ख़ैर त आहे, तव्हां हिन महिल हिते कीअं? अबुल हसन चयसि त सौदागर त हुयो न, यार हिते हिकिड़ो माण्हू रहंदो हो, तुंहिंजे पाड़े में रहंदो आहे, मुंहिंजी उन सां ॾेती लेती, मुंहिंजो वहिंवार हुयो उन ॾे, अॼु मिले कोन पियो, तो पुछा करायमि, ख़बर पई त हितां वञे थो निकितो, सो अॼु राति उन जे तलाश में निकितो हुउसि। अचां पियो रस्ते में, ही मुंहिंजो दोस्त आहे, अली नालो अथसि, इहो मिली वियो। मां चयोमांसि यार वञा थो, कर हीअ ॾे, सो हल भला, त अकेलो आहियां, भला ॿ ॼणा गॾु हूंदासीं, सो उनजे करे हिनखे पाण सां गॾु वठी आयुसि। मां चयो मन कर्ज़दार मिले, पर अलाए निभागो काॾे वियो हलियो, ॻोल्हियोसीं सो मिलियो बि कोन। हाणे ख़ाली हथे मोटऊं पिया, पर वरी ॾिठोसीं त राति बि चङी थी वई आहे, वञूं न भुलिजी, सो इन जे करे ज़हन ते अची वियो तुंहिंजो घर, तो वटि तॾहिं आयो, दोस्त बि आहीं, इन जे करे तो वटि आयासीं, तोखे तकलीफ़ में। हुन जो का ॻाल्हि कान्हे, जहिड़ो हुनजो हाल हो, हिननि खे विहारे, हिननि जी ख़िदमत चाकरी कई, मानी टेकी हिननि खे खाराई, कचहरी करे, इहे हुते राति रही। सुबुह थियो, इहे हुतां निकिता, हलंदा हलंदा अची शहर में विया। शहर में पहुता, नेठे ये अबुल हसन जो जेको घर हो, अबुल हसन जे घर आया, पंहिंजे घर आयो अबुल हसन, हिनखे वठी आयो। अलीअ खे चई त अचु मुंहिंजे घर, त अली हिन सां दुकान ते ई मिलंदो, अलीअ खे चई घर, अली खे ज़ोरी पंहिंजे घर वठी आयो। वेठा साई बाई पटिन, आराम, थोरो थकु लाथो। अबुल हसन ग़ुलामनि पंहिंजनि खे, अमीर त हुयो, पंहिंजे ग़ुलामनि खे हुकुम कई त क़ीमती फ़र्श विछाए, देरी कान थी, फ़र्श विछाइजी। हिते अबुल हसन चयो यार हाणे दिलि में सोचई त दोस्त आहे, ग़मगीन लॻो पियो आहे, दोस्ती बाक़ी वरी छाजे लाइ हूंदी आहे, हिन जी दिलि खे थोरो आथत ॾियां, थोरो हिन जो ग़म मिटायां, छो जो मूंखे त ख़बर आहे
ॿिए कंहिंखे त ख़बर न आहे त हे ग़मगीन आहे। हिन सां भोग टकाव करणु लॻो। हिनखे चई त अॼु राति बि तूं मूं वटि रहे, त जीअं तुंहिंजे दिलि तां जेको गुबार आहे इहो गुबार लहे। अबुल हसन पंहिंजे ग़ुलामनि खे सॾु कयो, उन्हनि खे सम्झाई। उहे वियास हिन जा ख़ासि जेके दोस्त हुया शहर में, उन्हनि खे हिन घुरायो। ख़ासि हिन जा जेके स्पेशल दोस्त हुया उन्हनि खे बि घुरायूं, रागी बि घुरायूं, साज़ बि घुरायूं। सभु अची विया, खाधे जो बंदोबस्तु थी वियो, शराबनि जो बंदोबस्तु थी वियो। सभिनी खाधो पीतो, कचहरियूं हलियूं, शाम ताईं इहो जशन हिननि जो कयो। राति थी, शमूं जली वयूं, शराब जो दौरु हलियो। हिकु कनीज़ सारंगी खणी ऐं ॻाइणु वॼाइणु शुरू कयो। जॾहिं हिन ॻायो त अलीअ जो हुनजो ॻाइणु ॿुधो, अली बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। हिननि वॾा वस कया त अली खे होश में आणियूं, पर अली होश में न आयो। छॾे ॾिनुसि हाल ते, महफ़िल हली पई। तव्हां त ॾींहुं थी वियो, महफ़िल पूरी थी, हर को वियो हलियो। ॾींहं जो अलीअ खे होश आयो। अली खे होश आयो। अली हिनखे चयो त मूंखे हाणे छॾ त मां पंहिंजे घरु वञां। अबुल हसन सोचियो त आहे परदेसी, अकेलो आहे, हिन जो हाल भला कीअं लॻो पियो आहे, घड़ी घड़ी पियो थो बेहोश थिए। सो हिनखे चई त न, तुंहिंजी तबियत अञा अहिड़ी न आहे, तोखे मां अकेलो न छॾींदुसि, तोखे मां अकेलो कोन छॾींदुसि। ॿी त भला मां पंहिंजे कंहिं नौकर खे चवां त उहो तोखे छॾे अचे। अबुल हसन पंहिंजे हिकिड़े नौकर खे चयो, उहो खच्चर काहे आहे, उन खच्चर ते हिनखे घरु छॾे आया। अबुल हसन पाण हिन जे घरु आयो, हिनखे सम्झायईं त दिलि वॾी कर, परेशान न थी, अलाह सुणाई कंदो। हिनखे आथत ॾिनई। हिन सां कचहरी करे अबुल हसन हिन खां मोकिलाए वरी पंहिंजे घरु आयो। ॿिए ॾींहं ते सुबुह जो वरी हे अलीअ जे घरु वियो। अचे जो अलीअ जे घरु, ॾिसे त अली फर्श ते किरियो पियो आहे। अली फर्श ते किरियो पियो आहे। हाणे अली त चङो टाइम थियो उते रहे पियो। उते पाड़े में बि अली जा कुझु दोस्त थी विया, सो उहे बि हिन जे चौधारी वेठा। को हकीम बि वठी आया। हकीमनि बि हिन जी तबियत पई ॾिठी, को नब्ज़ पियो ॾिसे, को नुस्ख़ो पियो लिखे। अबुल हसन बि अची उन टाइम ते पिया थो। हे थोरो सामत में हुयो। जीअं अबुल हसन खे ॾिठई त खिलियो। अबुल हसन सलाम कयुसि, हाल अहिवाल पुछईंसि, वेठो। आस्ते आस्ते ॿिया सभु विया हलिया। अबुल हसन चयसि, छा थियो? हिन चयो, यार हर को थो चए त अली बीमार थी पियो आहे, मुंहिंजा सभु दोस्त बि ईअं था चवनि त बीमार थी पियो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त मूं में हिन महिल ॼणो आहे ताक़त बि न आहे जो मां हली घुमी सघां। मां हिननि खे हे जो चवनि था तूं बीमार आहे, त मां हिननि खे कूड़ो बि नथो करे सघां। हर को पियो थो चए बीमार, त ॼण पाण खे बि बीमार पियो थो सम्झो। बसि ॾिसे थो इहो हिते पियो। हा, पोइ पाड़े जा जेके दोस्त आहिनि इहे अचनि था हाल अहिवाल पुछणु। पर हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾे ॾे ख़बर त बानी आई, पोइ नियापो। अबुल हसन चयसि त तोसां गॾु जेको उतां दजले जे किनारे तां असां हिन खां मोकिलायोसीं, मां वरी हुन जी शिकिल न ॾिठी आहे। अली चयसि, यार मुंहिंजी दिलि वस में न आहे, मुंहिंजी दिलि जी सॼी तांग ओॾे आहे। जंहिं मुसीबत खां पाण बचाइण जी पियो कयां, मां त उन मुसीबत में फासी वियुसि। छा कयां? कुझु को कर मुंहिंजो।
अबुल हसन इन खां मोकिलाए उथियो, वञी दुकानु खोले। अञा थोरो ई दुकान ते वेठो त उहा कनीज़ जी पए सलाम कईंसि। अबुल हसन जवाबु ॾिनो सलाम जो। ॾिठईं त उहा ग़मगीन मायूस, ईअं मुंहुं लथो पियो हुअसि, चहिरे मां महसूसु पियो थिए। हिन पुछियोसि त ॾे ख़बर शम्स नहार जो छा हाल आहे? हिन चयसि त उन जो मां तोखे ॿुधायां थी, पहिरियों ॿुधाए त अलीअ जो छा हाल आहे? अबुल हसन सॼो ॿुधायुसि त रखी रखी बेहोशी जा दौरा था पवनिसि, पियो आहे हर को हकीम तबीब ॾिसनि था, चवनि था बीमार आहे, हली घुमी कोन थो सघे, हाणे अची इन हालत ते पहुतो आहे। हिन जो ॿुधो बानीअ त बानी मायूस थी वई। हिन खे चई त मुंहिंजी मालिकाणीअ जो हाल इन खां वधीक ख़राबु, तव्हां खां मोकिलाए जेॾीमहिल मां मोटियसि त मां पाण परेशान हुअसि, अलाए छा थींदो। मूंखे त इहा बि पक न पई थिए त को तव्हां बची सघंदो, पर तव्हां शुक्र आहे तव्हां बची वियो। बहरहाल मां मोटी जो आयुसि, ॾिसां त मुंहिंजी मालिकाणी हुते पई आहे, जंहिं कमरे में तव्हां छॾे विया हुअसि ख़लीफ़े सां वेठी। मां जीअं आयुसि ॾिठमि त उते हेठि पई आहे, न कंहिं सां ॻाल्हाए, न कंहिंखे वरंदी ॾे। अमीरुल मोमिनीन ख़लीफ़ो हुन जे मथनि खां वेठो हो। कंहिंखे ख़बर न पई पए, न थी पाण ॿुधाए त हिन सां इहो हाल कीअं थियो। अमीरुल मोमिनीन बि परेशान आहे ॾाढो। आधी राति ताईं ईअं पई, वरी होश आयुसि। ॾेठि अमीरुल मोमिनीन पुछियोसि त शम्स नहार ॿुधाए तोखे छा थियो आहे? मां सदाईं तो वटि ईंदो आहियां, ईअं त कोन हूंदी आहियां, अॼु राति तोखे छा थियो आहे? ख़लीफ़े जो चयसि त शम्स नहार उथी ऐं ख़लीफ़े जे पेरनि खे चुमी ॾिनी, चई त अलाह साईं मूंखे तव्हां ते क़ुर्बान करे, मुंहिंजो खाधो हज़म नथो थिए, मुंहिंजो खाधो हज़म नथो थिए, सो उन जे करे मूंखे ॼण कमज़ोरी थी वई आहे, मां बेहोश थी वई आहियां। बेहोश थी जां, उन खां पोइ मूंखे ख़बर नथी पए त मूंसां छा थो थिए। ख़लीफ़े पुछियुसि त भला तो ॾे ख़बर अॼु छा खाधो? हिन चयो त मां अॼु अहिड़ी शइ खाधी जेका कॾहिं न खाधी आहे। वरी हिन शराब घुरियो, उहो हिन खे ॾिननि, हिन पीतो। बादशाह चयसि त पंहिंजी दिलि खे विंदराए। सभु त उते वेठा, बादशाह वरी अची तख़्त ते वेठो। मां जेॾीमहिल उते आयुसि त हिन मूंखां इशारनि में तव्हां ॿिन्ही जो हाल अहिवालु पुछियो। मां इशारनि में ई ॿुधायोमांसि जेको तव्हां सां करे तव्हांखे ॿेड़ीअ ते मां छॾे आई हुअसि। उहे शेर बि ॿुधायामांसि जेके अली हलंदे हले पढ़े पियो। ॿुधाईंजो त ईअं चुप थी ऐं रोअण लॻी, वरी ख़ामोश थी वई। उन खां पोइ अमीरुल मोमिनीन वरी हिकिड़ी कनीज़ खे चयो त उथ ॻाए। जीअं हुन ॻाइणु शुरू कयो त वरी मुंहिंजी मालिकाणी बेहोश थी किरी पई। कनीज़ुनि हुन जे मुंहं ते पाणी गुलाब जो पाणी हारियो। मां हिन खे आस्ते कन में चयोमांसि ईअं न कर, पंहिंजी जान ऐं असां सभिनी जी जान खे मुसीबत में न विझ, सियाणी थी हौसलो कर। हिन चयो त मौत खां वधीक ॿी सज़ा का थी सघे थी छा? मां त चाहियां थी भले मूंखे मौत बचे, भला उन में सुकून त हूंदो। असां इहो पाण में ॻाल्हायूं पियूं त वरी कनीज़ ॻाइणु शुरू कयो। जीअं कनीज़ ॻाइणु शुरू कयो, शम्स नहार वरी बेहोश थी वई। ख़लीफ़े जो ॾिठो त ख़लीफ़ो वरी डुकंदो आयो, तकिड़ो तकिड़ो आयो हिन जे मथां। ख़लीफ़े ईअं सम्झो त हिन खे को शराब जो नशो थी वियो आहे। ख़लीफ़े चयो, हुकुम कयो त शराब वग़ैरह तव्हां सभु खणो, सभु कनीज़ूं पंहिंजे पंहिंजे कमरनि में वञनि। ख़लीफ़ो सुबुह ताईं हुते वेठो। उन खां पोइ ख़लीफ़े हकीमनि तबीबनि खे घुरायो त हिन जो इलाजु कयो, पर हकीमनि तबीबनि खे बि ख़बर न पई पए त हिन खे तकलीफ़ कहिड़ी आहे। मां वेठी हुअमांसि गॾु। पोइ जेसि ताईं मूंखे वञी मां ॾिठो त हाणे हिन जी तबियत थोरी बहितर थी आहे।
इन जे करे मां तव्हां ॾे बि न पई अचां, छो जो खुटको हुयो। हाणे मां ख़ासि कनीज़ूं जेके आहिनि उन्हनि खे एतबार वारियूं उन्हनि खे उते छॾे तव्हां वटि आई आहियां। मूंखे हुन चयो आहे त अबुल हसन वटि वञो, उन खां वञी अलीअ जो हाल अहिवाल पुछी आहे। सो मां इन जे लाइ अबुल हसन ॿुधो, इहो बि हैरान थी वियो की हाणे अलीअ जो मां तोसां हाल कयो आहे, हाणे तूं हीअं कर पंहिंजी मालिकाणी ॾे वञ, मुंहिंजा सलाम ॾिएसि। उनखे चयईंसि त भाउ वक़्त जो इंतज़ारु कर, सब्रु कर, अकुलु कर, ईअं न त राज़ आउट थी वञे, पाण बि वेल में विझी, हिन परदेसीअ खे बि वेल में विझी। मूंखे सॼी ख़बर आहे ॿिन्ही जी, पर कमु ॾुखियो आहे, अकुल सां इन कम खे हलाइणो पवंदो। तंहिंजे करे चयईंसि तकड़ि न करे। कनीज़ हिन खां मोकिलाए वई। अबुल हसन दुकान ते ई वेठो हुजे, नेठि राति थी, दुकान बंदि हुई, कुर्फ हणी ऐं अलीअ जी ॻणती हुअसि, सिधो आयो अलीअ जे घर, अची दर खड़काई। दर खड़काई त ग़ुलाम हिकिड़ो निकिरी आयो, हिनखे अंदरि वठी वियो। जीअं हे अंदरि थियो त अली वेठो हो, अली हिनखे ॾिसी खिलियो, खीकारियईंसि। हिनखे चई यार अॼु सॼे ॾींहं में तूं न आयो आहे, सॼो ॾींहुं मां तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे, मुंहिंजे हाल जी बि ख़बर थी, तूं मुंहिंजो हाल बि पुछण न आहीं, मां ॾाढो परेशान हुयुसि। तुंहिंजा मूं ते थोरा आहिनि, पर हे अॼु तो मूंसां छा कयो? अबुल हसन चयसि यार तूं ईअं त न चयो, हिन तुंहिंजो इलाजु मुंहिंजे हथ में हुजे न त मां तुंहिंजे चवण खां अॻु ई पंहिंजी जान ॾेई बि तुंहिंजो इलाजु कयां, पर हाणे ॿुध, अॼु शम्स नहार जी कनीज़ आई हुई, उन अची ॿुधायो त ख़लीफ़ो उते यको हुयो, उन जे करे न पई अची सघे। वरी सॼो मूंसां हाल अहिवाल बि पंहिंजे मालिकाणी जो कयईं, सॼो हिनखे ॿुधाईं जेको कनीज़ हिनखे ॿुधायो। अलीअ जो अहिवाल जो इहो ॿुधो त अली खे वरी ॾाढो ॾुखु थियो, अली रोअणु लॻो। अबुल हसन खे चयईं त अदा मुंहिंजी हिन मुसीबत में मदद कर, भला हीअं करे अॼु राति तूं मूं वटि तरस, त भला तुंहिंजी संगत में, तुंहिंजी सोबत में मुंहिंजी दिलि त विंदरंदी। अबुल हसन चयसि को मसइलो कोन्हे, मां राति हिते थो रहां। अबुल हसन हिन वटि रही पियो, सॼी राति ॿिन्ही वेही कयूं कचहरियूं। अली रखी रखी रोए दाहूं करे, वरी ईअं रड़ियूं करे बेहोश थी वञे। अबुल हसन ईअं पियो सम्झे त बणा ॼण को साह थो निकिरे, छो जो चङो चङो टाइम बेहोश थी पियो वञे। नेठि ॾींहुं थियो, सामत में आयो, वरी अबुल हसन सां कचहरी करणु लॻो। अबुल हसन चङे ॾींहं ताईं, ॾींहुं जेसि ताईं चढ़ियो, अबुल हसन उते वेठो, हिनखे चई हाणे मूंखे इजाज़त। अबुल हसन हिन खां मोकिलाए निकितो, वरी अची दुकानु खोलियईं। जीअं दुकानु खोलियईं त कनीज़ जी दुकान ते पिया अथसि। कनीज़ हिनखे सलाम कयो, हिनखे चई त मुंहिंजी मालिकाणी तोखे सलाम ॾिना आहिनि, ऐं अलीअ जो हाल थी पई पुछे, अलीअ जी चापो थी चए। अबुल हसन चयसि त कनीज़ इन परदेसीअ जो हाल न पुछ, नथो राति जो सुम्हे, न अथसि ॾींहं जो आराम, ओजागनि सफ़ा हुनखे ख़तमु करे छॾियो आहे, मुसीबतुनि में अड़िजी वियो आहे। हाणे त अहिड़ी हालत थी अथसि, जेके दोस्त आहिनि उहे ॾिसनि था, उन्हनि खे बि हिन ते कहल थी अचे। कनीज़ चयसि त मुंहिंजी मालिकाणीअ तोखे ऐं उनखे सलाम ॾिना आहिनि, ऐं हिकिड़ो ख़तु ॾिनो अथई, हिकिड़ो ख़तु ॾिनो अथई, छो जो हुनजो हाल भलीअ खां अञा ई सम्झो ख़राबु। ख़तु ॾिनो अथई त ऐं मूंखे चयो अथई त जवाब वठण खां सवाइ न मोटिजांइ। हाणे हीअं करे मूंखे जो हुन चयो आहे, तूं भला मूंसां गॾु हलंदे त मां हुनखे ख़तु बि ॾियां, मां हुन खां जवाब वठां, छो जो मूंखे मालिकाणी चयो आहे त जवाब खां सवाइ न मोटिजांइ। अबुल हसन चयो त ठीकु आहे, छो जो दोस्त हुयुसि।
अबुल हसन उन महिल खणी दुकान कयो बंदि, कनीज़ खे वठी ॿिए हिकिड़े रस्ते सां निकितो, अची नेठि अलीअ जे घर पहुता। कनीज़ खे ॿाहिरि बीहारे पाण वियो अंदरि। हिन खे चई त कनीज़ ख़त खणी आई आहे, इजाज़त ॾी त मां सॾु कयांसि। अली चयसि वठी अचीसि, वठी अचीसि। अबुल हसन इशारे सां चयसि त शम्स नहार जी कनीज़ थी। हिन जीअं कनीज़ खे ॾिठो त हिन जो ॼण रतु वधी वियो। इशारे सां ई पुछईंसि त ॾे ख़बर शम्स नहार जो छा हाल आहे। कनीज़ चयसि त ठीकु आहे। ख़त कढी हिन खे ॾिनई। हिन ख़त वरितो, ख़त खे चिमियूं ॾिनई, वरी खोलियई, पढ़ियई, पढ़ी वरी अबुल हसन खे उहो ख़त ॾिनो। उन ख़त में कुझु शेर लिखियलु आहे त मां बिना आङुरियुनि जे तोखे लिखां थी ऐं बिना ज़बान जे तोसां ॻाल्हायां थी। मुंहिंजी हालत इहा आहे जो ओजागो मुंहिंजी अखियुनि जी पचर नथो छॾे। ॻणितियुनि में लॻी पई आहियां। मूंखे त ईअं थो लॻे त मां ठीकु थींदसि ई कान। हिते अली ख़त जो जवाबु लिखियो, अबुल हसन खे ॾिनई। वरी अबुल हसन उहो पढ़ियो, कनीज़ खे ॾिननि। कनीज़ ख़त खयों त अलीअ हुनखे चयो त पंहिंजी आका खे मुंहिंजा सलाम चइजां ऐं मुंहिंजे हाल जेको ॾिसियूं थी वञे इहो ॿुधाइजां। ऐं उनखे इहो चइजां त अहिड़ो माण्हू हुजे जेको मुंहिंजी वाहर करे, मुंहिंजी मदद करे। ईअं चई रोअणु लॻो। हे जो रोए पियो त हिन खे रोअंदो ॾिसी कनीज़ बि रोई ॾिनो। नेठि कनीज़ हिन खां मोकिलाए रवानी थी। अबुल हसन हिन सां गॾु ॿाहिरि आयो। उतां अबुल हसन हिन खां मोकिलायो, हूअ वई। अबुल हसन वरी आयो तो पंहिंजे दुकान ते, अची दुकान खोले वेठो। हाणे ईअं सम्झो अबुल हसन बि हिन जे करे ॼण परेशान लॻो पियो, धंधो करे कि न हिन जी करे। हाणे दोस्त हुयुसि, धंधो करे हिन जी करे। माना दुकान ते वेठो हुजे त बि अलीअ जी ॻणती हुजेसि, राति थिए त बि अलीअ जी ॻणती हुजेसि, जेको टाइम मिलेसि त अलीअ ॾे वञे। अलीअ जा हाल इहे लॻा पिया। नेठि ॿिए ॾींहं ते वरी अलीअ ॾे वियो। वञे त अलीअ जा ॿिया दोस्त बि वेठा, वञी हे बि वेठो। आस्ते आस्ते नेठि ॿिया सभु उथिया। अलीअ खां हाल अहिवाल पुछई। अली साॻियो दाऊं करणु लॻो, रोअणु लॻो। अबुल हसन चयसि यार हाणे तो जहिड़ो चरियो त मां बि कोन ॾिठो आहे। हाणे तूं कुझु थोरो सम्झ त धार। हालतुनि खे ॾिस, मौक़े खे ॾिस। उहा ख़लीफ़े हारून रशीद जी मंज़ूर नज़र बानी आहे। ख़लीफ़ो केॾो हुनजो ख़्यालु थो करे ऐं उहो तुंहिंजो बि क़दुरु थी करे, पर इहो आस्ते थींदो, थधे दिमाग़ सां थींदो। थोरी सम्झ था। नेठि अलीअ खे हिन जी ॻाल्हि सम्झ में आई। चई यार तोखे शाबस आहे जो तूं आहे हिते परदेस में, मूंखे भला हथ त ॾींदो पियो। अबुल हसन जो हिकिड़ो दोस्त हो, उहो बि इन अलीअ वारे इन किसे खां वाक़ुफ़ु हुयो। माना उन खे ई ख़बर हुई ऐं ॿियो हिननि ॿिनि खे। उहो बि वरी ईंदो हो अबुल हसन वटि, अलीअ जी हाल अॼु ख़बरचार पुछंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं उन वरी हिन छोकिरीअ जो पुछियुसि।
अबुल हसन चयो यार मां त हाणे अची फाथो हाँ, हाणे जेकॾहिं न मुंहिंजो राज़ आउट थो थिए, मां कारोबारी माण्हू, त मां त तबाह थी वेंदुसि, ख़लीफ़ो बि ॾमिरबो, मुंहिंजा त वापार वॾा सभु ज़्यान थी वेंदा, मुंहिंजे अबनि ॾाॾनि जी इज़त आहे जेका हिते शहर में, उहा बि खाक में मिलाइजी वेंदी। केॾी महिल सोचां थो त भला हे हितां वारा कारोबार छॾे हलियो वञा बसरे, बसरे भला हलियो, भला हिननि ॿिन्हिनि जो बानी अचे थी, मिलणु जुलणु थिए थो, उहा ॿिन्ही जी राज़दार आहे। मूंखे डपु पियो थो थिए त मता भिड़ा का इहो राज़ आउट न थी पए, ऐं जे राज़ आउट थी वियो त पोइ मुंहिंजो बि ख़ैरु न आहे, मुंहिंजी बि तबाही आहे। मां कहिड़ो बहानो कंदुसि। हुन दोस्त बि सम्झायोसीं यार वाह इहा त बराबरि ॻाल्हि तो गज़ब जी ॿुधाई, बराबरि खुटको त करिणो खपे। अबुल हसन घर आयो, ज़हन हाणे ठाहे छॾी, हिन पंहिंजे कारोबार जो इंतज़ाम उहो बि सेट कयो ऐं बसि ज़हन ठाही त बसरे थो वञे, तयारी शुरू कई। ज़ाहिर हाणे वॾो वापारी हुयो, सुञो ठाठ त कोन हो, माना 2-3 ॾींहं तयारीअ में बि लॻनि पिया। हिन 2-3 ॾींहंनि में सॼी तयारी बि कई, पंहिंजे कारोबार जो बि इंतज़ाम करे छॾियो, बसरे रवानो थी वियो। ही बसरे हले वियो। 3 ॾींहंनि खां पोइ उहो जेको हिन जो दोस्त हो उहो हिन सां मिलणु आयो, त अबुल हसन त हुयो ई कोन। पाड़े वारनि खां पुछा कई, पाड़े वारनि ॿुधायो त 3 ॾींहं थिया आहिनि त उहो बसरे वियो। बसरे वियो आहे, चए थो थोरो सामान आहे उहो बि खपाईंदुमि ऐं मुंहिंजी ॾेती लेती बि आहे होॾे, उहा बि वठां, पर चए पियो त जल्दी मोटी ईंदुमि। हिन चयो त भाउ हाणे अलीअ ॾे वञा, ॾिठे अलीअ जे घर ॾे वियो। उते पहुतो, हिकिड़े ग़ुलाम खे चई त पंहिंजे मालिक खे वञी चयो त मां हुन सां मिलणु थो चाहे। ग़ुलाम अंदरि वञी हिनखे ॿुधायो, हिन चयसि वठी अचे। ग़ुलाम हिनखे अंदरि वठी वियो। हे जीअं अंदरि आयो ॾिसे त अली वेहाणे ते मथो पियो अथसि, सुतो पियो आहे। हिन सलाम कयसि, अली सलाम जो जवाबु ॾिनुसि, छो जो हिन खे बि राज़ जी ख़बर हुई, अलीअ खे बि ख़बर हुई। हिन अलीअ खे चयो त माज़रत वरितईंसि त मूंखे चङा ॾींहं थिया आहिनि, मां तोसां न मिली सघियो आहियां। मां वॾी ॻाल्हि त मुंहिंजी तोसां वास्तो थियो अबुल हसन जे करे। अबुल हसन सां मुंहिंजी वॾी दोस्ती आहे। मां मुंहिंजो को बि अहिड़ो राज़ न आहे जेको अबुल हसन खे ख़बर न हुजे, ऐं अबुल हसन जो बि को अहिड़ो राज़ न आहे जो मूंखे ख़बर न हुजे। यार मां थोरो कम सां वियोसि ॿाहिरि, जीअं मोटियुसि वियुसि जो त ॾिसां त हुनजो दुकानु बंदि पियो आहे। आयुसि घर, अची उतां पाड़े वारनि खां पुछा कयमि, ख़बर पई त बसरे हले। ऐं मूंखे ख़बर आहे त तोसां बि दोस्ती अथसि, सो थी सघे थो तोखे ॿुधाए वियो हुजे, मां बि परेशान आहियां, मूंखे ॿुधाए। हिन जो अलीअ खे चयो इहो त अलीअ जो मुंहं जो रंग बि लही वियो, सफ़ा परेशान थी वियो। यार तूं छो ॻाल्हि करे, मूंखे त इहा ख़बर ई कान्हे। जेकॾहिं इहा ॻाल्हि सही आहे त इहा त ॾाढी ॾुख जी ॻाल्हि आहे। अली ईअं कंधु हेठि करे सोच में अची। कुझु घड़ी रखी कंधु मथे करे पंहिंजे हिकिड़े नौकर खे चई त अबुल हसन जे घर वञ, उतां वञी पुछा ॻाछा कर, आयो आहे या कॾहिं ईंदो, ऐं पुछा कर त जे वियो आहे त छो वियो आहे। नौकर वियो, कुझु घड़ीअ में नौकर मोटी आयो, जे मां वियुसि अबुल हसन जे घर, उतां वञी पुछा कयनि, चयनि त अबुल हसन बसरे वियो। उते दर ते हिकिड़ी मूंखे कनीज़ मिली,
उन मूंखे जो ॾिठो त सुञातई। उन मूंखे चयो त तूं अलीअ जो ग़ुलाम आहे, अलीअ जो ग़ुलाम आहे न? मां चयोमांसि हा। हुन चयो त मूं वटि उन जो अलीअ जो हिकिड़ो आहे ख़त, अलीअ जे हिकिड़े दोस्त ख़त हिन ॾे मोकिलियो आहे, सो मां हुनखे पाण सां गॾु बानीअ खे वठी आयो आहियां, ॿाहिरि बीठी आहे। अली चयसि वठी अचेसि अंदरि। ग़ुलाम ॿाहिरि वियो, हुनखे वठी आयो। कनीज़ अली खे सलाम कयो, हिन सां आस्ते आस्ते अने सुस में ॻाल्हाइणु लॻी। हे ॾिसे पियो त माना अली हूअ ॻाल्हियूं करे पई, अली कसम पियो खणे। नेठि कुझु घड़ी रखी हूअ वई हली। जेॾी महिल हूअ वई हिन खे चई त मूंखे लॻे थो त का अहिड़ी ॻाल्हि आहे। हिन चयसि त तोखे कीअं महसूसु थियो? हिन चयसि मां इन कनीज़ खे सुञाणियां, हीअ कनीज़ इहे शम्स नहार जी कनीज़ आहे। चङा ॾींहं थिया आहिनि, मां बि चई त जोहरी आहियां। हिकिड़े ॾींहुं मूं वटि आई, ख़तु खणी आई त हुनखे हिकिड़ो हीरो खपे। मां हुनखे हिकिड़ो क़ीमती हार ॾिनो। हिन चयसि तूं हिनखे कीअं सुञाणी? जोहरी चयसि इन ॻाल्हि खे तूं छॾ। अली चयसि न यार, ईअं न कर, मूंखे ॿुधाए। हिन चयसि मां तोखे ॿुधायां थो, तोखे मुंहिंजी ॻाल्हियुनि जो यकीन बि ईंदो, पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, पोइ तूं बि मूंखे पंहिंजो सॼो अहवालु ॿुधाई। जोहरी चयसि त साहब मां जो तो वटि आयो आहियां न, इन लाइ आयो आहियां, मां तोखे बि पंहिंजो दोस्त सम्झां अबुल हसन जे करे। मां तुंहिंजी मदद करणु थो चाहियां, छो जो अबुल हसन बि हिते कोन्हे। तुंहिंजी तकलीफ़ ॾिसां थो, मूंखे मज़ो कोन थो अचे। जेसि ताईं अबुल हसन अचे, उन जी जाइ ते ईअं सम्झो त तुंहिंजी मदद मां कंदुसि, तूं परेशान न थी। जोहरीअ खां पुछईं त तोखे ख़बर आहे त मां कनीज़ सां कीअं इहो सुस में पियो ॻाल्हायां, तो सम्झो? हिन चयो त मां ॾिठो पर सम्झो कोन। अलीअ चयसि त शम्स नहार जो ख़्यालु आहे त मां अबुल हसन खे बसरे वञण जो मशवरो ॾिनो आहे, त जीअं अबुल हसन न हूंदो त पोइ ख़तो किताब त न थींदी। माना हूअ थी चए त तूं पाण अबुल हसन खे भॼाए वठा त जीअं असांजो मिलणु जुलणु न थिए। उन ते मां कसम खईंमांसि त न अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर कनीज़ खे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न आहे। उहा वई आहे पंहिंजे मालिकाणीअ ॾे, दिलि में ॼण शक पइजी वियो अथसि। हिन चयसि तूं परेशान न थी, मां कोशिशि कयां थो। जोहरी हिन खां मोकल वरिती, जोहरी रवानो थियो। अलीअ चयसि यार मुंहिंजे राज़ जी तोखे पार अथव, बसि मुंहिंजे राज़ जी पार अथव। हुन चयसि परेशान न थियो, उहो हिन खां मोकिलाए वियो। हो बि निकितो। हाणे हो बि हिन में परेशान हुजे त अलीअ जो इहा मुराद कीअं पूरी थी। थोरो अॻिते हलियो त ॾिठई रस्ते में हिकिड़ो ख़तु पियो आहे, पनो। खोलियईं ख़तु, लिखियलु हुजे त हीउ हिकु ख़तु कमतरीन आशिका पंहिंजे बदतरीन माशूक जे नाले लिखियो आहे। उन में थोरो कुझु शेर लिखियलु आहे। उन में लिखियईंसि त मूंखे ख़बर नथी पए त तुंहिंजे मुंहिंजे विच में ख़तो किताब त बंदि छो थी वई आहे। जेकॾहिं मूंखां का ग़लती थी आहे त मां उनजो तदारक कंदुसि।
या वरी जे तूं बेज़ार थियो आहे, मां त उन ॻाल्हि ते साॻी क़ाइमु आहियां। हिन सम्झी वियो त हीउ शमसनहार जो ख़तु आहे। हिन ख़तु पढ़ी त हीअं ख़त खे वेड़ियो, ॾिठईं त उहा ई साॻी कनीज़ हेॾे होॾे हीअं जाचींदी अचे, उन खां पोइ किरी पियो। जीअं ई उन ॾिठो जोहरीअ जे हथ में उहो ख़तु ॾिठईं, हिन खे चयईं त इहो ख़तु मुंहिंजे मूंखां किरी पियो आहे, इहो ख़तु मुंहिंजो आहे, मूंखां किरी मूंखे ॾे। जोहरी हिन खे वरंदी कान, जोहरी हलंदो पियो हले, कनीज़ हिन जे पोयां। तां त हे अची पंहिंजे घर पातो अंदरि हले पियो, कनीज़ बि हिन जे पोयां हिन जे घर। हिन खे चयईं त इहो ख़तु मूंखे ॾे, मूंखे वापसि कर, मुंहिंजो ख़तु आहे, मूंखां किरी पियो। हिते हिन चयसि त ड्रिज न मां पर्दापोशी कंदुसि, मूंसां सॼी ॻाल्हि कर, मां राज़दार आहियां, पर मूंखां ॻाल्हि का लिकाए या न, ॻाल्हि लिकाए न, थी सघे थो मां का मदद कयां, मुंहिंजे ज़रिए तव्हांजी मुश्किल आसान थिए। हिन चयसि त मां बि इन ॻाल्हि खां थी ॾिजां त अलाह करे त इहो राज़ आउट न थिए, कमु इहो अध में न रहिजी वञे। मां तोखे सॼी ॻाल्हि ॿुधायां थी, पर पहिरियों मूंखे ख़तु ॾे, उन खां पोइ मां तोखे सॼो किसो ॿुधायां, कसम खणी तोखे चवां। हिन चयसि त मूंखे बि ख़बर आहे तव्हांजे वाक़े जी, पर तूं ॿुधाए। हिन सॼी हिन सां अली वारे किसे जी ॻाल्हि कई। त मूंखे ख़बर आहे तूं परेशान न थी, तूं मूंसां ॻाल्हि कनीज़ जो ॿुधो त माना कनीज़ खे बि पक थी त हा बराबरि हिन खे राज़ जी ख़बर। हिते हिन ख़तु ॾिनुसि त वञ तूं अलीअ खे ॾेई, पर इहो आहे त मोटी अची मूंसां ॻाल्हि कजां। हिन चयोसि ठीकु आहे, मां खणी थी वञा, अली मूंखे जेको जवाबु ॾींदो न त मां तो ॾींदुसि। हीअ ख़तु खणी अली हेठि पहुती, ॾिठईं त इंतज़ार में वेठो आहे। हीअ ख़तु ॾिनई उनखे, हुन ख़तु पढ़ियो, जवाबु लिखियईं कनीज़ खे ॾिनई। कनीज़ उहो साॻियो ई ख़तु खणी जोहरीअ वटि आई। जोहरी उन में पढ़ियो, लिखियईं, उन में शेर हुया। हिन खे चयईं त जेको असांजे ख़ते किताबत जो परदेदार हुयो उहो ईअं सम्झ त वियो आहे, हाणे तूं को अहिड़ो माण्हू चूंड जेको सचाई जो दोस्त हुजे, असांजो परदो बि रखे। बाक़ी मुंहिंजे पारां तूं परेशान न थी, मूंखे का बि दिलि में अहिड़ी ॻाल्हि कान्हे, न मां अमानत में ख़यानत कई आहे। मुंहिंजी त अॼु बि दिलि थी चए त मां तोसां मिलां, पर पाण ते कंट्रोल कयूं वेठो आहियां, इन जे करे ॾिसींदी त बीमार बि लॻो पियो आहियां। बाक़ी मुंहिंजे पासे ॾांहुं तूं परेशान न थी। जोहरी ख़तु पढ़ियो, बानीअ चयसि त हाणे जीअं हिन ख़त जो बि मां जवाबु आणींदुसि, जेसि ताईं जवाबु न आणियां तूं हिते ई वेठो हुजे। मां पाण चाहियां थी त तोखे राज़दार बणायां ऐं कंहिं नमूने सां पंहिंजी मालिकाणी सां मिलायां, छो जो अबुल हसन हिन महिल हिते आहे कोन। हुनजो हाल बि जेको आहे त साॻियो अलीअ वारो आहे। जेॾी महिल मां हेॾे आयसि त उहा बि फर्श ते पई, मूंखे ॾिनई ख़तु, हाणे हूअ बि हूंदी मुंहिंजे इंतज़ार में। सो हाणे मूंखे छॾे त मां वञा, पर मुंहिंजो इंतज़ारु कजां, मूंखे जेको जवाबु मिलंदो त मां उहो जवाबु तोॾे खणी ईंदुसि। हाणे मूंखे छॾ त मां वञा। हिन चयसि त ठीकु आहे, मां तुंहिंजो इंतज़ारु कयां थो।
कनीज़ हिन खां मोकिलाए ऐं शमसुनिहार ॾे रवानी थी। हाणे हिन अजीब ऐं ग़रीब किसे जो बक़ाया हिसो इंशाअल्लाह सुभाणे।